उमरकोट वाक़े सिंध जे लिबरल लॾे, सिंध जे कॉमपर्स तबिके, सिंध जे दहरे तबिके ऐं सिंध जे इस्लाम दुश्मन तबिके, सिंध जे मज़हब बेज़ार तबिके, दीन बेज़ार तबिके खे ईअं वाइखो कयो आहे जीअं जेको आहे त मौसमी लीडर वक़्त ते ॿाहिरि अची करे ट्रां ट्रां कंदा आहिनि। सो इहा का नई ॻाल्हि न आहे। जॾहिं बि का मज़हबी कंहिं फ़र्द लफ़्ज़िश कई आहे, का ग़लती कई आहे, का ख़ता कई आहे, त पोइ इहो मौसमी लीडर जेको आहे मैदान ते अची वेंदा आहिनि। पर इन खां बाद में जेकॾहिं उहे इस्लाम दुश्मनी ते अड़ियल आहिनि त इस्लाम खे उन्हनि जी का बि ज़रूरत न आहे। त सिंध धरती जी मुहबत जी आड़ में जेकॾहिं उहे गुस्ताखी कंदा त उहे नाक़ाबिल बर्दाश्त आहिनि। हाणे इन लूस लिबरल जेको आहे त लॾे जी जेका हिन वक़्तु क़यादत कई आहे शाहनवाज़ गुस्ताखार मामले में, उनजे क़बर ते वञण में, उते वञी करे जेको ड्रामो रचाइण में, उहो मुंहिंजी फ़क़ीर आहे। उहो मुंहिंजी फ़क़ीर खे असांजा दोस्त काफ़ी लक़बनि सां नवाज़े रहिया आहिनि। अण ॾिठी अलाह खे मां नथो मञां, मां नथो मञां। अण ॾिठे अल्लाह खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। अण ॾिठे अल्लाह खे असीं नथा मञूं, असीं नथा मञूं। काफ़िरनि वांगुरु न सिधो सो अलाह सां टकर खाधो आहे। सो सिंध जा सान्यावंद, सिंध जो बाशऊर तबिको, सिंध जा ख़ैर ख़्वाह जेके हिते सिंध धरती जा वासी आहिनि, सिंध जा बाशिंदा आहिनि, उन्हनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे हर तबिके सां मुंसलिक तालीम दोस्त हुजनि, जेको आहे त इस्लाम पसंद हुजनि, दीन दोस्त हुजनि, उनखे गुज़ारिश आहे त अहिड़नि बदकिरदारनि जी रोकथाम थियणु घुरिजे। जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि जी रोकथाम न थींदी त सुभाणे इन खां वधी करे जेको आहे त हिते बदमाशी कंदा। ऐं इहा माज़ी जो हिकिड़ो तसलसल आहे त माज़ी में हिननि जे रस्ते जी रुकावट न थी आहे, तंहिंजे करे हीउ जेको तबिको अॻिते एतिरो वधियो आहे। मुंहिंजी जेको आहे त इहे जेके लफ़्ज़ चया आहिनि, अण ॾिठे अलाह खे मां नथो मञां, मां नथो मञां, यादि थी वञे थो। उन हिसाब सां बि उलमा इकराम मैदान में अचनि ऐं जेको आहे त इन जी रस्ता रोक करनि ऐं कानूनी चाराजोई करनि ऐं हिन जे ख़िलाफ़ु FIR दर्ज थिए ऐं कोर्ट में हिन जो केस हले, इन ते बाक़ाइदा इन जी जेको आहे त पीछो कयो वञे, इन्हनि खे ईअं आज़ादु न छॾियो वञे। ऐं ॿिए नंबर ते जेको क़ुर शरीफ़ जूं ग़लति आहियूं ऐं के अरबी जा अहिड़ा जुमिला आहिनि जंहिंजी निस्बत क़ुर शरीफ़ ॾे करे थो, हक़ीक़त में उनजो हिन क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ बि न आहे। त पोइ उन एतबार सां हीउ जेको आहे त क़ुर शरीफ़ में तारीफ़ कंदड़ आहे। अल्लाह से कुरान शरीफ में खुद फरमायो आहे, अल इंसान श्री व अनासरहू, इंसान मुंहिंजो राज़ आहे, मां इंसान जो राज़ आहियां। जे इंसान रुगो पंहिंजे पाण खे सुञाणे सघे वञे न त पोइ जहिड़ा ख़तमु थी वञनि। जेकॾहिं क़ुर शरीफ़ में तारीफ़ करे त पोइ मुबारक कादियानी जेकॾहिं तारीफ़ करे थो त सुप्रीम कोर्ट जो आयल फ़ैसिलो उलमा इकराम वापसि वठराए ऐं जेको आहे त उहो फ़ैसिलो बरक़रार करनि था त तारीफ़ शुदा ऐं तारीफ़ कंदड़ ॿई किरदार, तारीफ़ शुदा उहो सहीफ़ो क़बूल न आहे ऐं तारीफ़ कंदड़ उहो किरदार क़बूल न आहे। जेकॾहिं मुबारक सानी केस में मुबारक कादियानी जो उहो तारीफ़ शुदा क़ुरान असांखे क़बूल न आहे त पोइ सिंध जे जाहिल ऐं ॼट मुंहिंजी फ़क़ीर जी इहा जेका तारीफ़ आहे इहा बि असांखे क़बूल न आहे। इन ॿिन्ही सूरतुनि में उलमा इकराम हिन जे ख़िलाफ़ु चाराजोई करनि ऐं हिन जे ख़िलाफ़ु कोर्टनि में वञनि, हिन जे ख़िलाफ़ु FIR दर्ज थिए। इहे सांडरे वारी फूकू ॾियणु बंदि कयो। इहा हमदर्दी तव्हांजी सिंध सां जेका आहे इहा सॼो टोपी ड्रामो आहे। इस्लाम ऐं सिंध बाबिल इस्लाम हुई, सिंध बाबिल इस्लाम आहे, सिंध बाबिल इस्लाम रहंदी। सिंध जी पहचान इस्लाम आहे, सिंध जी शनाख़्त इस्लाम आहे, सिंध जी सुञाण इस्लाम आहे। ॿियो तरीक़ो ॻोल्हियो, इस्लाम दुश्मनी ऐं इस्लाम मुखालफ़त ते तव्हांजो इहो रिज़्क़ रोज़ी घणो टाइम न हलंदो ऐं इंशाअल्लाह सिंध जे अंदरि इंशाअल्लाह इस्लाम जा रखवाला, इस्लाम जा मतवाला, इस्लाम जी चौकीदारी कंदा रहंदा। हीअ त हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ॿी का बदमाशी कई वई त इस्लाम जा मतवाला मैदान अमल में ईंदा ऐं पोइ तव्हांखे लिखण जी जाइ न मिलंदी। मुंहिंजी फ़क़ीर सिंधु नवाज़ गांगरे जहिड़े इन ठगनि जे टोले खे बि ॿुधणु चाहियूं था त हीअ तव्हांजा 100-150 माण्हू जेके गॾे करे अमरीकी मीडिया जे आशीर्वाद ते तव्हां शोहरत हासिलु करणु चाहियो था। जेकॾहिं इस्लाम जा मतवाला निकिता त तव्हांखे पंहिंजे घरनि में बि लिखण जी जाइ न मिलंदी। इस्लाम ज़िंदाबाद, बाबुल इस्लाम, सिंध ज़िंदाबाद।